अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा, मुसन्निफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। कंपेयर आफ्ताब अहमद चन्ना, जी हा जी न। अदा आफ्ताब अहमद चन्ना बि जहान छॾे वियो, इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। नथो ॼाणा त महताब चन्ना आपा उहो नियापो कीअं कंपोज़ कयो हूंदो। पंहिंजे लाइक़ सद मुहबत, पंहिंजे ख़ूबसूरत ख़ूबरू किरदार जे मालिक अकेले भाउ लाइ ही सिटूं लिखंदे असांजे गुलाब जे कलीअ जहिड़ी हिन भेण दिलि खे हथनि में वठी अलाए केतिरा भेरा सोचियो हूंदो। गुज़िरियल राति मुंहिंजो भाउ आफ्ताब अहमद चन्ना लाॾाणो करे वियो। हू उमिरे करण लाइ वियो हो ऐं मदीने में दिलि जे दौरे जे करे दम ॾिनई। संदसि लाइ दुआए मग़फ़िरत करियो। उनखां वधीक छा चङो थी सघे थो त अल्लाह पाक खेसि एॾी हसीन जाइ ते घुराए वरितो। दुआ कजोसि धणी खेसि जन्नत में जाइ ॾिए, आमीन। सुबुह सादिक हो, पखियुनि दाणो चुगियो पए, इबादत जो समूह हो ऐं आपा जी तहरीर हियां मुठ में करे वरितो हो। इहो सभु ईअं न हो त को असां पाण में बेहद क़रीब आहियूं। आपा असां लाइ छप्पर छा रही आहे। अदा अकबर राशिदी असांजे हमराह रहियो आहे, हर ख़ुशी हर ग़म में। पर इहो ईअं बि त आहे त वेंदड़ पाण बि त पंहिंजी ज़ात में घणो कुझु हो। हू ख़ाली आपा अज़ीज़, आपा सकीना, आपा महर जो भाउ न हो, हू पाण बि आफ्ताब हो। 70 ईस्वीअ जे ॾहाके में पाकिस्तान टेलीविज़न हिकु ख़ूबरू मीज़बान जी मुर्क माण्हुनि ताईं पहुचाई हुई। भरपूर चमकंदड़ अखियुनि ऐं ख़ूबसूरत शहपरनि हेठि मुरकंदड़ चपनि जो मोह रखंदड़ आफ्ताब चन्ना मीज़बानीअ जे मैदान में हिकु नई सुगंध खणी आयो हो। ज़हनी आज़माइश जो प्रोग्राम जी हा जी न संदसि शुरूआती तारुफ़ बणियो ऐं पोइ ईअं बि थियो त कुझु अरसे गुज़ारण खां पोइ पाण उन प्रोग्राम लाइ तारीफ़ बणिजी वियो। संदसि मोह, संदसि हाज़िरी टेलीविज़न जी स्क्रीन खे ॼणु भरे छॾींदी हुई। इहो ज़मानो ई को और हो। पाकिस्तान टेलीविज़न अकेलो चैनल हूंदो ऐं ॾिसंदड़ शुरूआती मोर पंख खां वठी क़ौमी तराने ख़तमु थियण खां पोइ थींदड़ झिरमिर ते अखि रखंदा हुआ। स्क्रीन ते माण्हू आयो नाहे ऐं शोहरतुनि भाकुर में नाहे भरियो ऐं सो बि अहिड़ो सुहिणो सेबतो ऐं ठाहूको जवान नज़रूं भरिजी वियूं हुयूं। आफ्ताब चन्ना आफ्ताब बणिजी झरकी वियो हो। पोइ वक़्त जे वकरे खेसि अञा बि अॻिते करे छॾियो। उहा बि सुध पई त महताब आपा जो भाउ आहे। पोइ त हर कंहिं उहा सनद ठाहे छॾी त बाबा एॾे वॾे घराणे जो फ़र्दु आहे जंहिं वटि आवाज़ ऐं अंदाज़ जी खोट न आहे, जो उहो हमराह एॾो ख़ूबसूरत ऐं सुहिणो न ॻाल्हाईंदो त केरु ॻाल्हाईंदो। ऐं पोइ वाक़ई बि ईअं थियो। अदा आफ्ताब जेतिरो अरसो बि उहो प्रोग्राम कयो बेइंतहा सेबते नमूने सां कयो। उनजो उनखां वधीक ॿियो कहिड़ो सबूत ॾिजे जो संदसि प्रोग्राम छॾण खां पोइ अलाए केतिरे अरसे ताईं संदसि लाइ माण्हुनि जी उकीर वधि खां वधि हुई। उते जे ईअं चइजे त पाण PTV जी सिंधी प्रोग्रामनि जो पहिरियों हसीन मीज़बान हो त उन में बि को वधा न आहे। हिन घर खे मालिक महिरबान वाह जो अंदाज़ ॾिनो आहे। इल्मु, अदब, दर्स, तदरीस, पेशकारी, मीज़बानी, ज़हानत, हुस्न जे ॾिसो तालीम जो मैदान त हर का अदी माहिर तालीम। जे ॾिसो फ़नून लतीफ़ा त बसि महताब आपा जे नाले खां वधीक कहिड़ी सनद किताब अची सघे थी। जे ॾिसो इंतिज़ामी उमूर, घर जी संभाल, चन्ना कुटुंब जी ज़माने में हैसियत जो ख़्यालु ऐं सभिनी लाइ मोहबतूं मेड़े खणी हलणु त सभिनी भेनरुनि साण अदा आफ्ताब हाज़िर। धणीअ वॾा वड़ कया। अजल जी राह त आहे ई आहे, लाज़िमन रुख़्सत बि थियणो आहे, पर अहम तरीन ऐं उहा सोच बि आहे त मालिक कहिड़ी करम नवाज़ीअ सां घुराए थो ऐं असांजे हिन भाउ खे महिरबान रब पाक कहिड़े हिन हसीन जाइ ते घुराए रुख़्सती नसीब कई। साल 1978 ईस्वी हो शायदि। मॉडल स्कूल जे हाल में पाकिस्तान टेलीविज़न पारां या शायदि कंहिं ॿिए इदारे पारां जी हा जी न शो मुनक़िद कयो वियो। कच्छा कच्छ भरियल हाल में अजीब हालत हुई। हर कंहिंजी उहा ख़्वाहिश हुई त हू मुक़ाबले में हिसो वठे ऐं आफ्ताब चन्ना साम्हूं तेज़ी ऐं चालाकीअ सां
जी हा जीन में सरसी हासिल करे मुक़ाबिलो हलंदो रहियो ऐं अॻियां बि अदा आफ़्ताब हो कमाल ख़ूबीअ सां नॉकआउट करे वेंदो हो। जवाब में तेज़ी ऐं बर वक़्तु मोट सरासर शर्त हुई ऐं उन तेज़ीअ में घाटियुनि मुछनि हेठां मुरकंदड़ चप कमाल करे रहिया हुआ। अलाए कीअं वक़्तु मूंखे बि कुलनि खां वठी संदसि रूबरू बीहारे छॾियो। मां त अज़ल अबद जो डिॼणो उते ई अलाए कीअं पहुतो हुउसि। सो बहरहाल ॿिनि टिनि सवालनि में ई ढेर थी वियो हुउसि। 35 साल गुज़री विया। उहा मुर्क उहो निगाह जो दाइरो लाज़वाल ई रहियो जेतोणीकि हिकु ॾाह कंहिंखां मथे साल परख जी मेज़बानी कई। पर अदा आफ़्ताब ऐं साईं असलम आज़ाद जा शुरूआती दौर सदाईं बुनियादी रहिया। अदा आफ़्ताब उन खां सवाइ बि कई प्रोग्राम टेलीविज़न लाइ कया हुआ जिन में मौसीक़ीअ जा कुझु प्रोग्राम त ख़ासि हुआ। पर अलाए छो तमामु जल्दी हिन रोशनियुनि जे उन जहान खां मुंहुं मोड़े वरितो। हिकु प्रोफेशनल जे हैसियत सां मां सम्झी सघां थो त उहो त दौर ई संदसि हो ऐं हिकु सुपर स्टार जियां हू मेज़बानीअ जे मैदान में ख़ासि तौर ते टेलीविज़न जे मेज़बानीअ में वॾी जाइ वाला रहिया। पर बहरहाल हिन उहो फ़ैसिलो सोचे सम्झी कयो हूंदो। उन दौर जे टेलीविज़न ॾिसंदड़ संदन जाइ जीअ में जोड़ी छॾी। अलाए केतिरा भेरा होरा खोरा थींदी हुई त पुछा कजे छो नथा वरी किथे कमु कनि। पर पोइ उहो सभु अज़ल अबद जे किताब में ईअं लिखियो ई कोन हो। कुझु भेरा परे खां संदन दीदार थियो पर बहरहाल उहो सभु पुछण लाइ हिमतूं न जुड़ी सघियो। हिन हफ़्ते संदन जहान छॾण ते अलाए केतिरा मंज़र वरी साम्हूं अची विया आहिनि। संदन पेशकारी अंदाज़ मोह सभु वर था कनि। सभु हलंदा था वञनि पर मुर्क फ्रीज़ थी वई आहे। अॼु हिकु पुराणो किसो अव्हां जे साम्हूं आहे। अलाए केतिरनि खे उहो सभु मालूम न हूंदो त सैयद ज़फ़र हसन ऐं असलम आज़ाद खां पहिरीं बि को मालूमाती प्रोग्राम जो मेज़बान हो जेको हिकु वजी ज़हीन ऐं बाएतमाद वजूद हो। जी हा जी न में हर सवाल जो जवाबु ग़लति ॾियणो हूंदो हो। मथां मिसाल तौरु केरु बीठो आहे ऐं मेज़बान पुछे थो तव्हां बीठा आहियो त जवाबु ॾियण वारे खे खटण लाइ चवणो हूंदो हो जी न माना ग़लति स्टेटमेंट ॾियणी हूंदी हुई जेतोणीकि सचाई पंहिंजी जाइ ते कुझु ॿी हूंदी हुई। अॼु विछोड़े जे हिन मोड़ ते वक़्त जो मेज़बान सवाल थो करे आफ़्ताब चन्ना रुख़सत थी वियो। खटण लाइ वरंदी अचे थी जी न। अलाए छो खटण खां पोइ बि ॻोड़ा ॻड़ी पवनि था। परवरदिगार जल शानहू खेसि बहितर खां बहितर जाइ इनायत करे ऐं संदसि पोरियो क़बूल करे आमीन। छपियल जुमो 15 फरवरी 2013 ईस्वी। सर्जन डॉक्टर अब्दुल हमीद अब्बासी। अदा मिठो जहान छॾे वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तिलक चाड़ीअ हेठि सेंट बोनावेंचर वारे रस्ते ते साॼे पासे बण जो डिघो वण ॼाणी चुको आहे त संदसि ॾार जंहिं प्रताप महल ते भाकुर जो दाइरो वसी कंदा हुआ ऐं जंहिंजे गेट ते अब्दुल हमीद अब्बासी इस्पताल लिखियलु हूंदो हो तंहिंजे मालिक डॉक्टर सर्जन अब्दुल हमीद अब्बासीअ जे हयातीअ जो आख़िरी वर्क बि वरी वियो ऐं हाणे ही घर वाक़ई बि ख़ाली थी वियो। हैदराबाद शहर जी तारीख़ में कुझु घराना बुनियादी हैसियत रखनि था। काज़ी साहिबान अब्बासी साहिबान कुरैशी साहिबान ऐं कुझु ॿिया घराना हिन शहर जे घिटीअ खे ॼाण जे हिंदोरे में लोॾीनि था। वक़्त जे सफ़र संदन रिश्तो हर गुज़रंदड़ ॾींहं साण मज़बूत कयो आहे ऐं पंहिंजे अबाण खे परखे सांढे हुननि वॾड़नि जे नक्शे क़दम खे गहरो ई कयो आहे। उन्हनि मंझां हिकु अहम वजूद अदा मिठो बि हूंदो हो। पंहिंजे हज़ारे मरीज़नि में हू डॉक्टर मिठो जे नाले सां मशहूरु हो। उहे मरीज़ जंहिंजे लाइ हू सिर्फ़ु हिकिड़ो डॉक्टर न हो बल्कि दर्द जो दरमान हो, मोहबतुनि जो भाकुर हो, एहसास जी उहा तंद हो जंहिं ते मदद जा गीत गूंजंदा हुआ। पंहिंजे महलात जहिड़े घर जे हेठें पूरे फ्लोर खे अदा मिठे मरीज़नि लाइ वक़ुफ़ु करे छॾियो हो जिते जदीद सहूलतुनि वारी इस्पताल ठहियल हुई ऐं मुकमिल सहूलतुनि साण मुज़यन ऑपरेशन थिएटर बि मौजूदु हूंदो हो जंहिंमें शहर जा वॾा सर्जन मुनासिब फ़ियुनि ते ग़रीब माण्हुनि जो इलाजु कंदा हुआ।
अदा मिठो पाण बहितरीनु सर्जन हो। खेसि ग़रीबनि सां इश्क़ हो ऐं संदन आम सर्जरियूं त हू पाण ई करे छॾींदो हो ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ ख़ासि नोयत जूं सर्जरियूं ॿिया माहिर डॉक्टर कंदा हुआ। इस्पताल छाकाणि त घर में हूंदी हुई, तंहिं करे उते सफ़ाईअ जो मयारु आला तरीन हूंदो हो। अदा मिठो मथे ई रहंदो हो, उन करे रुॻो हिकु टेलीफोन कॉल जी ज़रूरत हूंदी हुई ऐं मरीज़ वटि वॾो डॉक्टर पाण पहुची वेंदो हो। संदसि हर हर हेठि लही अचण जे करे अमलो बि अलर्ट हूंदो हो। मूं जॾहिं बि ज़ाती तौर ते हाज़िरी भरी हूंदी त हिकु डॉक्टर जी हैसियत सां मूंखे सदाईं उते ख़िदमतुनि जो आला मयारु नज़र आयो। कहिड़ो ज़मानो हो ऐं कहिड़ा माण्हू हुआ। हाणे जॾहिं नब्ज़ झलण जा 500 रुपया वठिजनि था ऐं दवाउनि लिखण जा 300, मतिलबु हिकु विज़िट 800 खां 1000 रुपए जी पई थी थिए ऐं जे ख़ुदा न ख़्वास्ता ॿिए ॾींहुं वञिणो हुजे त उते वरी उहो साॻियो चेक वरी लिखिबो। त पोइ उन्हनि माण्हुनि जी ज़ात जी हुस्नाकी सम्झ में अचे थी जेके ग़रीब गुरबे जो एॾो सस्तो ऐं सुथरो इलाजु कंदा हुआ। ॾींहं में 10 भेरा मरीज़ वटि ईंदो हो, कॾहिं कॾहिं त कलाकनि जा कलाक वटसि वेठो हूंदो हो, पर विज़िट जी का बि फीस चार्ज न थींदी हुई। अदा मिठे जे वजूद में सभ खां अहम ॻाल्हि संदसि मुर्क हूंदी हुई, जेका संदसि मुख तां कॾहिं हटंदी ई न हुई। तव्हां संदसि का बि तस्वीर ॾिसो, उहा मख़सूस मुर्क मौजूदु हूंदी, पर जे तव्हां हयातीअ में कॾहिं साणसि मिलिया हुजो त यकीननि चई सघो था त उहा मुर्क ई संदसि चहिरो हूंदी हुई। मालिक मिठड़े हिन फ़क़ीर खे जझो ॾिनो आहे, पंहिंजी हैसियत जो इदराक सदाईं गॾु रहियो आहे, उन करे वॾनि माण्हुनि खां सदाईं पासीरी हयाती गुज़ारी आहे। ज़िंदगीअ जी हक़ीक़तुनि खे ॼाणण महिल उहा बि ख़बर पई हुई त अदा मिठो असांजो थन शरीक चाचो हो, छाकाणि त बाबा साईं क़िबला फ़क़ीर नूर मोहम्मद मुग़ल ऐं अदा अब्दुल हमीद अब्बासीअ ॾाॾी साहिबा जी थञ पीती हुई। पंहिंजो उहो रिश्तो उन सदाईं निभायो ऐं फ़ख़्र सां उन जो ज़िक्र कंदो। अदा वारा वधीक वेझा हुअसि, परे त मां बि कोन रहियुसि, पर बहरहाल हुननि जेतिरो वेझो कोन हुअसि। उन हूंदे बि जॾहिं बि हाज़िरी भरी उहो भाकुर सदाईं गरम मिलियो, उहा नज़र सदाईं ॻोल्हींदड़ मिली ऐं उहा इनायतुनि जी बारिश सदाईं वसंदी रही। अमेरिका में शाह ज़मान ऐं नजीब सां रहंदे अदा मिठे जी दिलि हैदराबाद खे केॾो न सारियो हूंदो। हू जेको वालिहाना आशिक़ हो इन शहर जो, जंहिंखे हितां जे माण्हुनि, वणनि, छांवरनि, जानवरनि, मतिलबु हर शइ सां चाह हो, तंहिंजो वक़्तु उते अलाए कीअं कटियो हूंदो। ॼाणा थो सभु कुझु अथनि, रब करम कयो अथनि, को ॾुखु न हूंदुसि, पर हैदराबाद अलाए हू पंहिंजी सोच मां कढी सघियो हूंदो अलाए न। हिन शहर जो हाल अलाए छा थींदो अदा, हुन हिकु वारे चयो हो। जहिड़ो औज हुन ॾिठो न, उहा त असांखे ख़बर आहे, अलाह करे शन ज़वाल न ॾिसो। हिन वटि वठी मरीज़ वियो हुउसि, जंहिंजो तालुक़ु हैदराबाद सां ई हो ऐं जेको हिते ख़राबु पाणी पीअण जे करे बीमार थियो। अदा मिठे खे शहर जी सफ़ाई सुथराई ऐं माण्हुनि जे दर्द जो फ़िक्रु थी पियो हो। हयाती हलंदी पई, हज़ारे मेल दूर हू ख़ाक नशीन थी चुको हूंदो ऐं हिते सभु ईअं ई त आहे जीअं हू छॾे वियो। बसि संदसि अस्पताल साम्हूं हिकु अज़ीमुल शान सुपर मार्केट ठहियो आहे, जंहिंखे बण जो वण उदासीअ विचां चवे थो, तो ॾिठो हिकिड़ो फ़रिश्ता सिफ़त डॉक्टर मिठो न ॾिठो हुयई, मूं ॾिठो, हुनजो नालो रुॻो मिठो न हो, हू पाण बि ॾाढो मिठो हो। परवरदिगार जल शानहू संदसि पोरियो क़बूल करे, संदसि ख़िदमतुनि ते खेसि दर्जा इनायत करे ऐं हू हिकु बहितर जाइ माणे। आमीन। छपियल आचर 17 मई 2015 ईस्वी।